नाज़रीन, नौशर फिरोज शहरी bypass जे इलाइक़ा गंदगी जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। ड्रेनेज निज़ाम बि मुकमल नाकारा हुजण करे रोड रस्ता ऐं मार्केटूं बि गटर नाला बणिजी वहण लॻा आहिनि, जंहिं करे शहरी अज़ियतुनि में मुब्तला थी विया आहिनि। तफ़सील ॾिसूं था महबूब कल्होड़ो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, नौशर फिरोज ज़िले हेडक्वार्टर शहर आहे, जिते अक्सर इलाइक़ा जेके गंदे पाणीअ जे वर चढ़ियल आहिनि। अचो त हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हीउ जेको गंदो पाणी आहे रोज़ जो मामूल बणियल आहे, उन जो ज़िम्मेवार केरु आहे? सर, ये काफ़ी सालनि खां बीठो आहे। इन में जेको आहे बजट वग़ैरह असांजा ईंदा आहिनि, पोइ बजट वग़ैरह इहे खाइजी वेंदा आहिनि। हींअर बि हिन जो परियां नाली जो बजट आयो, इहो बि खाइजी वियो आहे। हिते जेको आहे तक़रीबन सॼे पाड़े जो पाणी जेको आहे, सॼी कॉलोनी जो पाणी अची हिते बीहंदो आहे। इन खां अलावा जेको आहे पंहिंजो रोड रस्ता तव्हां ॾिसी सघो था, न को असांजो अचण वञण जो रस्तो आहे, न को छा। ही मेन गली आहे, मेन कॉलोनी आहे असांजी। हिन में सॼो ॾींहुं असांजा जेके आहिनि फॾा था हलनि पाण में। रोज़ असांजा हिते जहिड़ा पता हलनि, रोज़ दाऊं पता कयूं। टाउन कमेटी में असां रोज़ कंप्लेन पता कयूं, पाणी कढरायो हिते। को बि बसि हाणे ॾिसो पता पाण कहिड़ो अमल हिते थींदो। हिन जा जेके आहिनि बजट वग़ैरह खाइजी था वञनि त केरु हिन ते अमल कंदो। 15-20 ॾींहं थी विया आहिनि, ये हर रोज़ नाली बंदि आहे, खोले केरु बि कोन थो। या साॻी निमाज़ी पाक माण्हू आहिनि जेके अचनि वञनि पता, उहे दाऊं कनि पता। टोनारा ॿिए हंधि माना कमु खोले था वञनि, नालियूं हिते खोलनि ई कोन था नालियूं। ही तव्हां पाण ॾिसो पोजीशन, जेके ॿार बच्चा नंढड़ा खणी था अचनि, कोई किरी था पवनि लेडीज़ सां, उहो वधीक दार आहे। सॼी इंतिज़ामिया सुती पई आहे, सवड़ विझूं सियारे न आहे पर सुता पिया आहिनि। तकलीफ़ एॾी आहे, बेन आहे, रस्तो प्यारो ठहियल। ही ॾिसो 12 महीना नाली हले थी, अलाए किथे सुतल आहिनि। ऐं तमामु पुराणो मसइलो आहे, तक़रीबन 6-7 सालनि जो मसइलो आहे। ड्रेनेज जो मसइलो आहे, हेॾां पोएं पासे ॾांहुं बसि हिते अची नाली बंदि थी वञे। मेन ड्रेनेज लाइन आहे ई न, हितां मेन लाइन गुज़रे थी ओॾा जेकी होॾे वञी जेको हिन जो डिस्पोज़ल आहे उते पवे थी, पर हिननि जी हिते बंदि आहे। जेको बचे थो ऑफिसर उहो मिड़ई नंढड़ी नालड़ी ठाराए। ॾिसो असां हितां आहे इस्पताल जो, हितां हिननि नाली वग़ैरह हिननि चयो बाबा तव्हां पंहिंजे हिन मां असांखे ॾियो, असां हिननि खे ॾिनी आहे, पर अॻियां जे सही मेन लाइन बंदि आहे त हीउ पाणी काॾे वेंदो? ॾिसो हॉस्पिटल आहे। साईं शिकायतूं खोड़ कयूं उन्हनि खां बैदि में माना मूवियूं भरे मोकिलियूं ॿियो टियों हेॾां होॾां, पोइ बि जेको आहे माना को अमल कोन थो थिए हिते। हा, उन खां बैदि में ॾिसो कोन था, हेॾे सॼी गंदगी लॻी पई आहे, हिते मच्छर ॿियो टियों किन। साईं हिनखे 2-3 साल थी विया आहिनि। असां टाउन कमेटी इंतिज़ाम खे इतला के पब्लिक खे चयोसीं, विच में मशीन मोकिली सुबुह माना असां पंहिंजे माना पैसनि ते हुनखे डीज़ल वठी ॾिनोसीं, माना पाण रुपयो बि कोन्हनि। चयो असां तव्हांखे मशीन ॾिनी आहे, हाणे अॻिते तव्हांजो कमु, पाणी कढायो न कढायो ॿुधई। पोइ पाण डीसो साहब विया, मुख़्तार कार साहब विज़िट करे आहे पाण। असां उनखे बि चयोसीं ठीकु आहे, चइबो तव्हांखे पैसा मिलंदा, तव्हां डीज़ल न वठी ॾियो न, असां पाण तव्हांखे अरेंज करे ॾींदासीं। उन ते को बि माना अमल न थियो।